दोस्तों जो सवेर असां पोस्ट लाईसीं वो तव्हांखे पाणी ॾेखारियोसीं त जेको ॿाहिरां मशीन हली रही ऐं जेको आहे सो उन मशीन जे ज़रिए पाणी हिकिड़ो सिमन नाले में छोड़ कयो वञे पियो। उन खां अलावा तव्हांखे सिमन नाले जो बि जाइज़ो करायोसीं, विज़िट करायोसीं, त उहो बि तव्हां ॾिठो त जेको सिमन नाले जो पाणी हुयो उहो बिल्कुलु हिकु मथां ओवरटॉप करे चइजे या हिकिड़ो टुटी पवणु हुनजो चइजे, त उहो सिधो सो हिन असांजे पाड़े ॾे अची रहियो आहे। जेको एम ख़ान शादी हाल जे पोयां हीअ जेका आबादी आहे, जेका सिधो ऐं सिधो हिकिड़ो बिरोई ॻोठ सां वञी मिले थी पई, बाईपास मिले थी पई, पर हे समूरो इलाइक़ो पाणी वार चढ़ियल आहे। हे तव्हां उहो पाणी ॾिसी सघो था केतिरो आहे पाणी बीठल। तक़रीबन असां जेके पाड़े वारा हितां आहिनि उन्हनि खे अचण वञण जी ॾाढी हिकिड़ी तकलीफ़ थी रही आहे। ऐं असीं नवाज़ादा रियान साहब खे हिकिड़ो अर्ज़ु कंदासीं त बराए महिरबानी जेको इहो मशीन वारो सिलसिलो आहे इहो तव्हां हिकिड़ो सही तरीक़े सां उनखे इस्तेमालु कयो त बहितरु थींदो। त हे असांजी आबादियूं जेके आहिनि, घर ठहियल आहिनि, हेॾा सारा इहे भितियूं किरी पियूं आहिनि काफ़ी हिते, ऐं काफ़ी नुक़सानु थियो आहे पाणीअ जे करे। हूअं त हिकु बारिश हले थी पई, उनखे अलाह जी बारिश आहे, उनखे को रोके कोन सघे थो पियो। हक़ीक़तनि त हीअ जेको पाणी हेॾां जेको सिमन नाले खां हेॾे क्रॉस करे अचे थो पियो, त हिकिड़ो इहो ॾाढो नुक़सानकार साबित थी सघे थो त हीअ भितियूं वग़ैरह घर वग़ैरह ड्रही सघनि था। त इनखे नुक़सान खां बचाए वञे ऐं इहो तुर्त इहो तौरक वरितो वञे। ऐं उन खां अलावा असीं हिते कुझु पाड़े जा दोस्त आहिनि, उन्हनि खां पुछंदासीं हाल अहिवाल, त उहो छा था चवनि। अचो। हा जावेद, छा चवणु आहे तव्हांजो हिन पाणी जे बारे? असां बार बार इहो ई चवंदासीं, पहिरियां त हेॾे ॾिसो त असांजे घरनि जी हालियत कंडीशन छा आहे। ॿियो नंबर इहो आहे त जेकी असांजा नवाज़ साहब असांजो पाणी कढाइनि था, इहो पाणी बिल्कुलु हिन सिम जे हिसाब सां वरी मोटी असांजे घरनि में थो पए। बराए महिरबानी असां नवाबज़ादा सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो ऐं रियान ख़ान चांडियो DC कंबर खे बार बार अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे इहो जीअं सिस्टम हली रहियो आहे इहो इनखे हिते ई हलणु ॾियनि, ऐं बराए महिरबानी असांजा जेको सिम जो पाणी वहे थो इहो बंदि कराए वञिजो, महिरबानी थींदी। ऐं हीअ असांजो पाणी कढनि, हीअ असां नंढड़ा नंढड़ा मासूम बचिड़ा आहिनि, हिन पाणी में सॼो ॾींहुं तुड़गनि था, का ख़बर ई न पवंदी, को ग़ाइबु थींदो। ऐं भितियूं असांजे पाड़े में ईअं किरंदी थियूं वञनि। बराए महिरबानी असांजे पाणी जो कोई हल कयो वञे। इहे असांजे दोस्त जावेद आहे, तव्हां वीचार ॿुधा। हीअ ॾिसो साम्हूं बिल्कुलु DPC किरी पिया आहे, जेको हाणे ई नओं ताज़ो ख़र्चु थियल आहे, तव्हां ॾिसी सघो था हिते। ऐं हिकु साम्हूं घर बि आहे जेको उहो बि ड्रही पट थी वियो आहे ऐं काफ़ी नुक़सानु रसी रहियो आहे। हे तव्हां ॾिसी रहिया आहियो, घरनि ताईं पाणी अची वियो आहे, हे घरनि ताईं पाणी पहुतो आहे बिल्कुलु। ऐं उन सूरत हाल खे ॾिसंदे असीं अला इंतिज़ामिया खे अर्ज़ु कयूं था त बराए महिरबानी करे इहो सिमन नाले में जेको पाणी छोड़ कयो वञे थो इहो बंदि कयो वञे, त जीअं असां ॾे हेॾे पाणी न अचे त असां कुझु बचाव जे हिसाब में अचूं, कुझु बची सघे इंसानु। बराए महिरबानी कंबर म्यूनसिपालिटी वारनि खे बि अर्ज़ु आहे त महिरबानी करे असां तावन कयो वञे, छो त असां बि इंसान आहियूं यार, असां बि बुढा था वञूं। महिरबानी कयो, हिते बि माण्हू था रहनि, एतिरी गंदगी एतिरा मच्छर थी विया आहिनि, ॿिए हंधा जल्दी जल्दी म्यूनसिपालिटी वारा पाणी कढाए था वञनि। छा हिते इंसान न आहिनि, हिते पाणी न आहे? बराए महिरबानी आला इंतिज़ामिया वारनि खे अपील आहे त इहे असांजो पाणी कढाए असांजा जुगाड़ बचाए वञनि, महिरबानी। ऐं असीं हुन खां बाद में पुछंदासीं सनाला जुनेजा साहब खां त उहो छा पियो चए। जी सनाला, छा चवणु आहे तव्हांजो? हिननि ॻाल्हि कई आहे, भाऊ जावेद साहब सां इन्हनि बि ॻाल्हि कई आहे, इहा बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। पाणी तमामु घणो अची वियो आहे, जेको अॻिते पाणी रोड सां हले पियो त उहो रोड वारनि खे रोड ते उते माना हुजणु खपे। बाक़ी हे था चवनि त रोड वारो पाणी उहो वरी माना मिचिन जे ज़रिए उहो वरी लॻाइनि त लॻाए थो सिम में, सिम जो जेको पाणी अचे थो उहो अचे थो असांजे घरनि ॾे। मस्तु मला जो पाणी बि असां ॾे, रोड वारो पाणी बि असां ॾे। असां सुबुह वियासीं नवाब साहब ॾे त उन थोरो देरि निकितो, असांखे पोइ माना आयासीं, पोइ असांखे फ़ोन आयो त भाउ अचो जल्दी कयो, ॿार कढो, माना जॻहि किरनि थियूं। असां इन करे तकिड़ा तकिड़ा हलायासीं, वरी अॻिते विच ते असां मशीन वग़ैरह ॾिसंदा हुआसीं। असां मशीन वारे खे थोरो चयोसीं त हे सही न आहे, असांजो कुझु ख़ैरु घुरो, तव्हां रोड वारो पाणी जो लाहियो था सिम में, सिम वारो पाणी हेॾे थो अचे, त हुन जो त अहिड़ो को मसइलो न आहे, पाणी ईअं ई हलंदो रहंदो। पोइ महिरबानी करे इहो पाणी माना बंदि